अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॾिसो था त हीअ ड्रामे जी रिकॉर्डिंग हली रही है ऐं टिकटॉक जी रिकॉर्डिंग कनि था। ॾिसो कीअं थींदी आहे रिकॉर्डिंग। यार ये मुझे अचानक क्या हो रहा है भैया, अचानक क्या हो रहा है? क्यों मुझे बेचैनी हो रही है? मुझे ऐसा क्यों लग रहा है कि कोई मुसीबत में या परेशानी में? देख कर आता हूँ। देख कर आता हूँ। 3, 2, 1 बिस्मिल्लाह। यार मुझे क्या हो रहा है? अरे बराबर मुझे थोड़ा देख कर आता हूँ। पहिरियों तो वहीं जाने कुछ सेकंडनि खां बाद में ये लफ्ज़ आस्ते आस्ते जो तकड़ में नजो पर वॾे आवाज़ सां अचे। 3, 2, मुझे ऐसा क्यों लग रहा है कि कोई परेशानी है? देख कर आता हूँ। 3, 2, 1। यार ऐसा क्यों लग रहा है? कोई परेशानी में है। जाके देख कर आता हूँ। सही आहे। अरे हे जेको है ना, हे तो न ॾेई न वक़्तु इते हिन करे ॾेई वञा। यार मुझे ये क्या होने लगा है? क्या हो रहा है मुझे? सही है यार, मैंने उसको नहीं दिया था, कहीं उसकी वजह से तो नहीं है यार। अल्लाह मुझे माफ़ करना। अड़े हिसाब सां उथी ने बस। सही है ना, वधीक तूं होशियार आहे। असमतुल्ला साहब, तव्हां छा चवणु चाहींदव? छाजे बारे में? जेका तव्हांजी शूटिंग हली रही आहे, तव्हांखे छा थो महसूसु थिए? कामयाबु वेंदी ऐं कहिड़े ड्रामे जी शूटिंग हली रही आहे? सही सपा यादि न आहे, विसरी वियो। सुभाणे ॿुधाईंदोमांव। महिरबानी। इब्राहिम साहब, तव्हां व्यूवर लाइ छा पैगाम आहे? इब्राहिम साहब यार लाइक कयो, सपोर्ट कयो यार, सब्सक्राइब कयो चैनल खे, टिकटॉक ते फॉलो कयो यार। छा था कयो अॼु ताईं? मोबाइल चला लीधे हथ में ऐं तव्हांजी शादी रिकॉर्डिंग हली रही आहे इहे? हे टिकटॉक जी हली रहिया आहे। तव्हांजे लाइ महिनत करे रहिया आहियूं। तव्हां तो सपोर्ट तो कयो न यार। असांखे चैनल ते कम पालन चैनल ते हुन सब्सक्राइब कयो। उमर साहब, तव्हां छा चवंदव व्यूवर लाइ? कहिड़ी ड्रामे शूटिंग थी हले? तव्हां कहिड़ो किरदारु आहे तव्हांजो? यार साॻी सपोर्ट कयो यार, साॻी सपोर्ट कयो। बस सब्सक्राइब त करिणो आहे, फॉलो त करिणो आहे हिकिड़ी क्लिक ते। छा था कयो?